नाज़रीन, कराची में थियल मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी अक्सरियत सां कामयाबी माणे वरिती। 11 मां 7 सीटुनि ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि मैदान मारे वरितो। तफ़सील शबीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। कराची डिवीज़न जी ज़िमनी मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वई। कराची जी 11 सीटुनि मां 7 ते पीपल्स पार्टी कामयाबी माणे वरिती। 4 ते जमायत इस्लामी खे ठोप मिली। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि कोरंगी जी यूसी 2 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 2682 वोट खणी कामयाब थियो। जमायत इस्लामी जो उम्मीदवार 1786 वोट खणी सघियो। ॾखण ज़िले जी यूसी 2 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 3245 वोट खणी कामयाब थी वियो। पीटीआई जो उम्मीदवार 2574 वोट हासिल कया। क्यामाड़ी ज़िले जे बल्दिया टाउन जी यूसी 2 ते बि पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 3009 वोट खणी कामयाब थी वियो। जमायत इस्लामी जो उम्मीदवार 1086 वोट खया। ओभर ज़िले जी यूसी 8 मोमनाबाद ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 2664 वोट खणी सोभारो थियो। पीटीआई जो उम्मीदवार 1380 वोट हासिल कया। ओभर ज़िले जी यूसी 3 ते जमायत इस्लामी जो चेयरमैन उम्मीदवार 3412 वोट खणी कामयाब थी वियो। नून लीग जो उम्मीदवार 2544 वोट हासिल कया। सेंट्रल ज़िले जी यूसी 6 नॉर्थ नाज़माबाद ते जमायत इस्लामी जो फैसल नसीम 2500 वोट खणी चेयरमैन चूंडिजी वियो। पीपी जो हामिद शाहिद 885 वोट खणी सघियो। ज़िले ओलह जी यूसी 1 औरंगी टाउन ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 2935 वोट खणी कामयाब थियो। पीटीआई उम्मीदवार 2925 वोट हासिल करे सघी। ओलह ज़िले जी यूसी 2 ते जमायत इस्लामी जो उम्मीदवार चेयरमैन चूंडिजी वियो। जमायत इस्लामी जे उम्मीदवार 4778 वोट हासिल कया। पीपी उम्मीदवार 3571 वोट खणी सघियो।